गैरिल मग़लूब अलैहिम वलद्दाल्लीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तदऊनन लक फियल नवाइब कुल्लुहा मिनका मिन सदरी बिअज़मतिक या बिनबतिक या मुहम्मद बेवलायतिक या अल्लाहुम्मा सल्लि बुलंद आवाज़ से सलवात पढ़ो सब गड़ी। मजलिस के कबूलियत वास्ते सब गड़ी सलावात। दुआओं के कबूलियत वास्ते अग्यां पोयां गड़ी बुलंद आवाज़ से सलावात। महसूस न कयो तो सरकारी ज़माना के ज़हूर वास्ते सब गड़ी सलावात। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला वाला आलिहि सबै गरजी सलवात। नाराए तकबीर। मजमू काफिया करीम अल्लाह जो नारो घटा बुलंद आवाज़ सा नाराए तकबीर। नया नारे जो आवाज़ घटा अग्यां पोयां गरजी नाराए तकबीर। नाराए रिसालत, नाराए रिसालत, नाराए हैदरी, हुसैनियत, यज़ीदियत, खानदान ज़हराते सब गड़ी सलावात। करीम अल्लाह चोरन जो सब दुआ सभिनी जो नाज़ीम इबादत में अचण कबूल फरमाए। बानियाने मजालिस जो विछायल सॼो नगर न्याज़ असांजी ड्यूटी करीम अल्लाह हिन ज़िक्र जो सदको कबूल फरमाए। जय मरहूमन जे साल सवाब ख़ातिर मजलिस मरहूम पीरल खान मरहूम मंदूर हुसैन करीम अल्लाह हिन मजलिस जो सवाब हिन मरहूमन जे रूह के पहुचाए। अवां असां सभिनी जा मरहूमन जेके हिन दुनिया तां गुज़री विया करीम अल्लाह उन्हनि सभिनी जा दर्जात बुलंद फरमाए। साईं फ़कीर शाह जे मरहूमन करीम अल्लाह दर्जात बुलंद फरमाए। साईं जो जेकी हाजातन करीम अल्लाह चोरन जो सदको कबूल फरमाए। ज़वार शमशाद हुसैन ऐं जेकी भी कोसाउंड वारा नवीद भाउ ऐं उन खां वधीक जेकी भी तमामु सभु आहे जिन जिन जूं दुआऊं मां सैयद जे ज़मीन करीम अल्लाह चोरन जो सदको कबूल फरमाए। इन्हनि सभिनी दुआउनि जे क़बूलियत वास्ते हिकु सलवात अहिड़ी पढ़ो जीअं दुआऊं जल्द क़बूल थियनि। बुलंद आवाज़ मजमू काफिया मुकाबाद में बेहतरीन मौला जा मदाकान पढ़ंदा। पहिरियां भी पढ़ण वारा सब सुठा हा पर तव्हां मौला जे सदके थोड़ो मूंसां तावन कंदा अचो। तो मजलिस में इहो डिस्टर्ब न कयो। हेॾे होॾे ॾिसण सां इबादत रुकिजी वेंदी आहे। मां पंहिंजे टाइम जे अंदरि पढ़ां जेतिरो मुंहिंजो टाइम आहे। मूंखां बाद में मौला जो बेहतरीन मदाकान मुंहिंजो भाउ रियाज़ हुसैन नशवी पढ़ंदो। शक्ली हिजरी में जॾहिं अमीर अल मोमिनीन खे
पहली दफ़ो कुफे की बादशाही मिली जे थकजी पिया हो तो तव्हांजी मर्ज़ी आहे। सब खां पहिरियां मौला के मेंबर ते वेहण जी मालिक अश्तर मुबारक ॾिनी। याली शाही मुबारक हुजे। उन खां बाद मीसम मुबारक ॾिनी, याली शाही मुबारक हुजे। उन खां बाद अब्दुल्ला मुबारक ॾिनी, याली शाही मुबारक हुजे। उन खां बाद अबूदर मुबारक ॾिनी, याली शाही मुबारक हुजे। एक असहाबी आहे जेको मौला के मुबारक नथो ॾे, मुस्कराए थो। अलाए कहिड़े इंतज़ार में वेठा हो। अबूदर पंहिंजी जगह तां उथी उन असहाबी जे हथ में हथ विझी चए थो, सलमान मौला के मेंबर जी मुबारक ॾे। सलमान जो जवाब ॿुधंदो, ॾिसो मारे मौला जे सदके, सलमान मौला के मेंबर जी मुबारक ॾे। जनाब सलमान ऐं अबूदर मां हथ छॾाए चए थो, वेह, मेंबर जी मुबारक उनखे ॾिबी आहे जंहिंखे मेंबर जी ज़रूरत हूंदी आहे। मूंखे कलाक चवंदो त कलाक बि पढ़ंदुसि, घबरायो न, पर हे ॿुधनि मूंखे अलाह करे। हिकु सलमान पढ़ो बुलंद आवाज़ सां। सलमान मौला के मुबारक ॾे। सलमान चए थो, मुबारक उनखे ॾींदी आहे जंहिंखे मेंबर जी ज़रूरत हूंदी आहे। सुभाणे ॾिसिजो त मां अली खे हिन मेंबर जी मुबारक ॾियां कीअं थो। मूंखे पोयनि पलनि जे चुप जो कसम आहे। ॿियो ॾींहुं थियो, असां बि हिन इंतज़ार में त सलमान अमीर अल मोमिनीन खे मुबारक ॾे कीअं थो। बंदा इन इंतज़ार में त सलमान अमीर अल मोमिनीन खे मुबारक ॾे कीअं थो। मोमिन इन इंतज़ार में त सलमान अमीर अल मोमिनीन खे मुबारक ॾे कीअं थो। ॿियो ॾींहुं थियो, जनाब सलमान मस्जिद में दाख़िल थियो, सिफ़ूं चिरींदो उन जगह ते आयो जिते कूफे जो मेंबर हो। हीअं ॿई हथ कूफे जे मेंबर ते रखी सलमान कूफे जे मेंबर खे बोसो ॾे। सलमान पंहिंजे अंदाज़ में चए थो, ओ कूफे जा मेंबर, मुबारक हुजे जो हेड़ो आदिल इमाम मिली। मौला जे मेंबर ते वेही ऐलान कयो त जंहिंखे जेको कुझु पुछणो आहे मां अली खां पुछां। मूंखे अलाह एतिरो इल्मु ॾिनो आहे जो मां सभिनी खे सवालनि जा जवाब ॾींदुसि। बंदा ईंदा विया, सवाल कंदा विया, अमीर अल मोमिनीन उन्हनि खे सवालनि जो जवाब ॾींदा विया। बंदा ईंदा विया, सवाल कंदा विया, अमीर अल मोमिनीन उन्हनि खे सवालनि जो जवाब ॾींदा विया। हिकु रूम जो सवाली आयो जंहिं मौला जो सलाम कयो। मौला जवाब ॾिनो, चए थो, याली मां ॿुधो आहे अलाह तव्हांखे वॾो इल्मु ॾिनो आहे। अमीर अल मोमिनीन मुस्कुराए फरमाइनि था, तूं अञा ग़लति ॿुधो आहे। मौला मां ॿुधो आहे तव्हांखे एॾो इल्मु आहे, तव्हां चओ था मां ग़लति ॿुधो आहे। अमीर अल मोमिनीन मुस्कुराए फरमाइनि था, तूं नबी जी हदीस न ॿुधी आहे त मां इल्म जो दरवाज़ो आहे। मालम जो दरवाज़ो, मां फर्श खां वधीक अर्श जा राज़ ॼाणींदो आहियां। जेको पुछणो थी पुछ। ये पंहिंजे अंदाज़ में चए थो, या अली मां रूम खां वापसि मोटियो आहियां, मां यमन खां वापसि मोटियो आहियां, मां मिस्र खां वापसि मोटियो आहियां, मां सऊदीअ खां वापसि मोटियो आहियां, मां ईरान खां वापसि मोटियो आहियां, मां इराक खां वापसि मोटियो आहियां। तव्हांजी चुप जो कसम आहे। अमीर अल मोमिनीन जलाल में अची चवनि था, जेको पुछणो थी पुछ। उन मेंबरनि ते वेहण वारा अली न। पुछ पुछ पुछ, याली मुंहिंजा सवाल ॾुखिया आया।
याली मुझा सवाल दुखिया है याली मुझा सवाल दुखिया जिस ते कोया बता लगा लाई तो मांगते न बता याली मुझा सवाल दुखिया है याली मुझा सवाल दुखिया है जड़े 5 या 7 दफा ते यही न मुझा सवाल दुखिया है मुझा सवाल दुखिया है मुझा सवाल दुखिया है अमीर अल मोमिनीन पोइते इशारो के पोइते जो दिखाई को शहजादा जमीन ते खेली रहा याली ही शहजादा के बोला जिन फरमाया था ये मुझा शहजादा है एक जो नालो हसन आ बे जो नालो हुसैन आ जेकी सवाल तू जिंदगी में सबका वडा तो समझे वजो इनन जा जवाब तो के मुझा शहजादा दीदा अग्या पोया करे दी हायदरी मोटे पर दिल में सोची दोई हो तो अजे शायद मां हितों के खाली मोटे जो हिन जगह ता मुझे मुझे सवालन जा जवाब न मिलिया अमीर अल मोमिनीन मेंबर ते वेण वारे पाण जवाब न दिना इन इशारो कयो आ नंढन बचन दे खोड़न जे इलाके जा मोमिनो आसपास जे इलाके जा मोमिनो खुदा गवाह हुआ इमाम उनके चइबो आहे जेको दिलनि जा राज़ ॼाणे ही शहजादन दे पोइते मोटियो अदब जे घराणे जा शहजादा ज़मीन तां उथी हिन ॾे वधण शुरू कयो ही शहजादन दे शहजादा हिन ॾे ही शहजादन दे शहजादा हिन ॾे ही शहजादन दे शहजादा हिन ॾे खुदा गवाह हुआ सजे पासे का सरकारे हसन वतो खबे पासे का सरकारे हुसैन वतो ये हथ हलाए चवन था सोच न जेको पुछड़ो थी पुछ वाह 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 गाल समझ मजे की सही शहजादा मुझा सवाल दुखिया है मुझा सवाल दुखिया है मुझा सवाल दुखिया है मां पूरे अरब का वापस मोटी आयो मां हाने दिसा तो केड़ो बंदो आ जे हिन जुमले ते तात है दुआ न दिनी जवाब शमशाद हुसैन के मीरा के फेराए मां दिसा केड़ो बंदो आ जो हिन जुमले ते चिपवे मुके दुख जरूर थीरो वो जाने सरकार जमाना जाने मुझा सवाल दुखिया है सरकार हसन ही हथ मां हथ छडाए पोइते हटी फरमाइन था सवाल पाण वट रख आ हलिया तोखे मां दसिया तुझे दिल में सवाल केड़ा है ऐं उनन जा जवाब भी मुखा पुछंदो वञे शहजादा बुधायो मुझे दिल में केड़ो सवाल आ सरकार जी फरमाए था तुझे दिल में पहरियो सवाल इहो आ त अर्श ते सब खां पहिरियां केड़ो आवाज वेंदो आ हे पोइते मोटी ये परेशान इए थी वियो जीअं पोयां बंदा कुछ परेशान लगा वेठा पोइते मोटी शहजादा मुझे दिल जी गाल तां के कही दस बिल्कुल सवाल तो मुझे दिल में इहो आ खुदा गवाह हुआ सरकार हसन मुस्कुराए फरमाए था ओ अकुल जा अंदाजा ते दिलियूं ठहन पियूं असां हुयासीं शहजादा बुधाए मुझे दिल में इहो सवाल आने जवाब बुधायो सरकार जिन फरमाइन था अर्श ते सब खां पहिरियां मज़लूम जी दां वेंदी आ वरी सरकार हसन जिन पोइते हटिया सरकार हुसैन जिन लॻते वधिया फरमाइन था तुझे दिल में ॿियो सवाल इहो आ त हक़ ऐं बातिल में फ़र्क़ु केतिरो आ शहजादा बुधायो सरकार जिन फरमाइन था हक़ ऐं बातिल में चइनि आङुरियुनि जो फ़र्क़ु आ जेतिरो अख ऐं कन जे विच में आ जेका शइ अख सां ॾिसबी आहे इहा हक़ आहे जेका कन सां ॿुधबी आहे इहा बातिल आहे सरकार हुसैन जिन पोइते हटिया वरी सरकार हसन जिन अॻिते वधिया फरमाइनि था तुंहिंजे दिल में टियों ऐं आख़िरी सवाल इहो आहे त हिन काइनात में सभ खां वधीक ताक़तवर ऐं मज़बूत शइ कहिड़ी आहे हा शहज़ादा ॿुधायो हिन काइनात में सभ खां वधीक ताक़तवर ऐं मज़बूत शइ कहिड़ी आहे सरकार जिन फरमाइनि था ज़ाहिर में ताक़तवर ऐं मज़बूत लोहो
उनखां वधीक ताक़तवर बाहि आहे जेका लोह खे गरम कंदी आहे। बाहि खां वधीक ताक़तवर पाणी आहे जेको बाहि जे मथां हावी आहे। पाणी खां वधीक ताक़तवर ककर आहिनि जेके पाणीअ खे झले बीहंदा आहिनि। ककरनि खां वधीक ताक़तवर हवा आहे जेका ककरनि खे घुमाईंदी फिराईंदी आहे। हवा खां वधीक ताक़तवर उहो फ़रिश्तो आहे जेको सूर फूकींदो हवा शुरू थींदी आहे। उन फ़रिश्ते खां ताक़तवर इज़राइल आहे जेको सभिनी फ़रिश्तनि जो रूह क़ाबिज़ कंदो। इज़राइल का वधीक ताक़तवर जिब्राइल जेको सभिनी फ़रिश्तनि जो सरदार आहे। जिब्राइल का वधीक ताक़तवर मुंहिंजो बाबो अली आहे जेको जिब्राइल जो उस्ताद आहे। नारो सवेड़ो गति बुधायो जी मुझी दिल खुश थे। अब मिलन करे हैदरी कायनात में सब खां वधीक तां बुधायो ताक़तवर मुंहिंजो पोयां ॻाल्हायो मर्यादा बाबू अली आहे। चमन चमन गली गली अली 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 नारा खुश नसीब आयो जो खुदा गवाह हुआ तव्हांखे अहिड़ो इमाम मिलियो आहे जेको बेअयब आहे। असांजा जेकी बि आहिनि न 14 मासूम सभु बेअयब आहिनि ऐं जेको मौला जो दुश्मन आहिनि छो त न मौजूद मां वञणु नथो चाहियां। कुझु शख़्स आहे जेको काइनात जे अमीर अल मोमिनीन जो दुश्मन आहे। जंहिं बि जंहिं ते वेह आहे जिते बि वेह आहे जंहिं बि जॻह ते वेह आहे अमीर अल मोमिनीन जी गिला करे आहे। मां हिन मौजूद ते अचां थो ऐं फ़क़ति ही मां तव्हांखे जाॻाइण जे वास्ते दिलि चयो आहे त हे ॿ लफ़्ज़ पढ़ियूं वञा। जिते बि वेह आहे अमीर अल मोमिनीन जी गिला करे आहे। हिकु ॾींहुं मौला जो काफ़िलो कंहिं सफ़र ते जो वञण लाइ तयारु थियो न वो जेको मौला जो दुश्मन हो नसीब चए तो मां भी हली ॾिसां त अमीर अल मोमिनीन जो सफ़र गुज़रे कीअं थो। मां बसि साईं ख़ुदा गवाह हुआ जॾहिं न पुछो न याली हितां रस्ता ॿ था निकिरनि। हिकु अहिड़ो रस्तो आहे जिते शाम बि आहे खाधो बि आहे पाणीअ जो इंतज़ाम बि आहे। ॿियो अहिड़ो रस्तो आहे न शाम आहे न खाधो आहे न पाणी जो इंतज़ाम आहे। जंहिं बि रस्ते खां जो उड़ो हलो अमीर अल मोमिनीन मुस्कुराए फरमाइनि था उन रस्ते खां हलो जेको रस्तो मुश्किल हुजे। थकिजी पिया हुआ वो जेको मौला जो दुश्मन हो नसीर पंहिंजी जॻह तां उथियो आहे जे तो चयो मां त अली मां चङाई न थींदव। आसान रस्तो छॾे चए थो उन रस्ते खां हलो जेको रस्तो मुश्किल हुजे। तव्हांजे चुप जो कसम आहे मौला जो महब जनाबे सलमा ईअं पंहिंजी जॻह तां उथी नसीर जे क़रीब जी ईअं गिरेबान में हथ विझी चए थो ख़बरदार इन्हनि मेरे नखियुनि सां अली खे न ॾिस। उन्हनि अखियुनि सां ॾिस जेकी अखियूं ॾिसण जे ॾांहुं जूं न अकुल जा अंधा जे रस्तो मुश्किल आहे त कहिड़ी ॻाल्हि आहे मुश्किल कुशा जो सां रस्ते जी कहिड़ी ज़रूरत अॻिते आया याली बहितर ईअं हो त वॾो मचूं आहे जिते शाम बि हुई पाणी बि हुयो खाधे जो इंतज़ाम बि हुयो। मौला चए थो घबरायो छो था नसीब क़रीब आहे। उहो जेको मौला जो दुश्मन हो मौला जन फरमाइनि था वञ साम्हूं पहाड़ी जे हेठां हिकु पथर पियो थी उन पत्थर खे चयो अली अमीर चवई थो पंहिंजी जॻह छॾिजो तुंहिंजे हेठां पाणी कढी दुनिया खे ख़ुशख़बरी ॾेई ॿुधायां त अली दुनिया में वसंदो कीअं आहे। आयो पत्थर के सलाम ॾिनई पत्थर जगह छॾी अमीर अल मोमिनीन पंहिंजे हथनि सां हिकु बर्तन भरियो। इंसाननि पाणी पीतो हैवाननि पाणी पीतो हे मौला जो मेंबर गवाह हुआ अली जे अता कयल उन बर्तन में कमी न आई। उन नसीर जी कुझु ज़बान बंदि थी कुझु वरी अॻिते आया
चवन था याली अञा जे मंदिर ते हलणो आहे ओसी ताईं पहुचण जे लाइ हितां बि ॿ रस्ता था निकिरनि। बोला जे तूं कहिड़ा याली हिकु अहिड़ो रस्तो आहे जिते दरिया खे पुल आहे, ॿियो अहिड़ो रस्तो आहे जितां पुल न आहे। तव्हां न सम्झो त तव्हांजी क़िस्मत आहे। जंहिं बि रस्ते खां चओ ओॾो हलो। अमीर अल मोमिनीन मुस्कुराए फरमाइनि था वरी बि उन रस्ते खां हलो जितां पुल न हुजे। तो असां बि चवनि था रब ॼाणे अली जो राज़ कहिड़ो आहे जो आसान रस्ता छॾे ऐं चए थो ओॾो हलो जेके रस्ता ॾुखिया हुजनि, जेके रस्ता मुश्किल हुजनि। अॻिते आया चवनि था या अली बहितर ईअं हो त ओॾो अचूं आहे जिते दरिया खे पुल हुई। बोला जे तो घबरायो न, नसीर क़रीब आहे, नसीर क़रीब आयो। बोला जे चवनि था वञ दरिया जे किनारे ते बि हिकु मछीअ खे सॾु कर। उहा मछी पाणीअ खां ॿाहिरि ईंदई पुछेसि अली अमीर चवई तूं रस्तो किथां आसान आहे। जेके अज़ादार वेठा आहियो ऐं समझदार मजमू आहे बिस्मिल्लाह। दरिया के किनारे ते अची इहो सदके ओ जमजमा दरिया मां आवाज़ आयो नसीर इन नाले सां त 70,000 मखलूक पई थी रहे। जंहिं तोखे मोकिलियो आहे तूं वञो उन खां पुछी आहे त हिन जे वालिद जो नालो छा आहे। मोटी आयो याली इन नाले सां त 70,000 मखलूक पई थी रहे। तव्हां जंहिं जमजमा लाइ मोकिलियो आहे हिन जे वालिद जो नालो ॿुधायो। अमीर अल मोमिनीन फरमाइनि था वरी वञी चओ जमजमा उहा जंहिंजे वालिद जो नालो आहे करकरहा। मां ॾिसां थो कहिड़ो बंदो आहे जेको हिन जुमिले ते चिप वेहे। मौला जो मिंबर गवाह आहे। जॾहिं ॿियो दफ़ो सॼई न वरी बि दरिया मां आवाज़ आयो नसीर इन नाले सां बि कई हज़ार मखलूक पई थी रहे। पंहिंजे इमाम खां पुछी आहे त अञा हिन जे वालिद जो नालो छा आहे। ख़ुदा गवाह आहे हिन हिकु लफ़्ज़ जे करे मां सॼो मज़मून पढ़ियो आहे। जॾहिं नसीर वापसि मोटियो न हिकु मछी पाणीअ खां ॿाहिरि आई आहे पंहिंजे ज़बान में इहा सॾु करे केसि उहो नसीर शर्म नथो अचे जेको असांजे पीउ ॾाॾनि जा नाला थो सुञाणे उनखे इहा ख़बर न हूंदी त रस्तो किथां आसान आहे। सब करे जी हैदरी मोटी आई ए मौला जे कदमन ते ता मोड़े दिसो मां समझा तो चाहता हूं कि जो इंतजार जरूर अची वेंदा। सलवार पढ़ो बुलंदा बस दुनिया अली जे धीउनि खे सुञातो न। फज़ाइल तुंहिंजी मर्ज़ी जीअं दिलि चवई ॿुधंदो कर। पर मां सैयद हथ ॿधी चवंदो आहियां जेॾी महिल कोई मसाइब पढ़े हुन में बेतवजह ई न कंदो कर। छो त जेका बि शाम खां ईंदी आहे उहा भाउ खे रोअण ईंदी आहे। रोअण वारो साल खां बाद जॾहिं अली जे धीउनि जा ज़ंजीर लथा हाय हाय तूं रोई न सघे तुंहिंजी क़िस्मत आहे। नवीन जेको जे ज़ंजीर लथा त वतन ते बचो केरु रोइण वारो ज़ंजीर लथा पर उहे निशान ज़ैनब जे हथनि ते रहिजी विया। ख़ुदा गवाह हुआ 57 महमल मां 3 महमल वठी जॾहिं सजाद करबला आयो न करबला में का भी कंहिंजे क़बर ते वई आहे का भी कंहिंजे क़बर ते वई आहे। रोइण वारो इहो मुंहिंजो रत रोइण वारो इमाम झुकंदो झुकंदो सिधो चाचे गाज़ीअ जे क़बर ते आयो। ईअं पेरनि खां वेही चए थो चाचा करबला में कुसण सौखो आहे। चाचा पुफिन सां बाज़ार वञणु औखो आहे। चाचा वियो हमें 120 बि वठी वियो। चाचा मोटियो आहे फ़क़ति 12 बचाए आयो आहे। चाचा अॼु मां ग़रीब फाटियो दावत थो ॾियां। चाचा क़बर खां ॿाहिरि आया। चाचा ॾिस हिननि में मुंहिंजी बुआ ज़ैनब कढी आहे। मरहबा मरहबा चाचा मुंहिंजूं पुफियूं सुञाण जहिड़ियूं ॾरयूं थी।
रोइण वारो इहो सादात जो काफ़िलो जॾहिं पहुतो न मदीने अॻियां अॻियां बशीर आहे बशीर खे अलम आहे ईअं बशीर ऐलान कंदो थो अचे ओ लोगो बाज़ारियूं बंदि कयो ओ दुकान बंदि कयो मां लख दफ़ा चवां साईं बाज़ारियूं बंदि कयो दुकान बंदि कयो जो अली जो धीउ लुटजी मोटी आयो तुझे रोअण जो कसम आहे ये जीअं ई बशीर ऐलान कंदो थो अचे न सभ खां पहिरियां ये 3 सालनि जे नीगरनि जो टोलो आयो जेको बशीर जे चौधारी ईअं घुमी वियो आहे जीअं हाजी काबे जो चौधारी तवाफ़ कंदा आहिनि ईअं नंढड़ा हथ ॿधी चवनि थियूं ओ चाचा मनादी वारा अल्लाह जे सदके इहो ॿुधाए हुसैन जी धीउ सकीना रोइण वारो ये बशीर मथे तां पगल आए थे तो सकीना शाम रहिजी वई मरहबा 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 रोइण वारो ये पुछंदा आया हुसैन मां लख दफ़ा चवां हुसैन जो अकबर उनखे बड़सी लगी आहे रोइण वारो हिकड़ी गुजरी औरत आहे जेका सोटी जे टेक ते ये दरवाजे खां ॿाहिरि आई आहे ये बशीर जे करीब अची अचे थी मनादी वारा ही कंहिंजो काफ़िलो आहे बशीर पगल आए थे तो हे मदीने जे सरदारनि जो काफ़िलो आहे जेको हिन झोले ते न रोए हाय ज़रूर करे खुदा गवाह आहे जेॾी महिल चई न सरदारनि जो काफ़िलो आहे उहा ॿुढड़ी औरत ज़मीन ते वेही चए थी सरदार जो नालो ॿुधाए जेॾी महिल चई न सरदार जो नालो ॿुधाए ईअं बशीर मातम करे चए थो वॾे सरदार जो नालो हुसैन आहे चए थी हुसैन खुशी जो आहे चए थो हा उहा औरत ज़मीन ते वेही चए थी हुसैन सां गॾु अब्बास नाले को जवान बशीर चए थो हा उनजा बाज़ू कलम थी विया जेॾी महिल चई न बाज़ू कलम थी विया ईअं सोटी जे टेक ते पोइ ते हलण लॻी आहे रोइण वारो जनाबे ज़ैनब चए थी भेणो ॾिसो थियूं अम्मा मोटी थी वञे गाज़ीअ जी अम्मा आहे पुछोसि वञे काॾे थी ईअं सॾु करे चवनि थियूं काॾे थी वञे मातम करे चए थी मां जन्नतुल बक़ी थी वञा जन्नतुल बक़ी छा वञी कंदी चए थी मां ज़हरा जे क़बर ते वञी पेरनि वारे पासे खां वेही चवंदमि मूंखे माफ़ी ॾे मुंहिंजो अब्बास हुयो हुसैन कुसी वियो मरहबा 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 मां लख दफ़ा चवां जॾहिं रोइण वारो जॾहिं वियो हो न सादात जो काफ़िलो खुदा गवाह आहे अली जी दी टे थियूं ॿधियूं टिकाए वई शोर अब्दुल्ला खे बुखार जो ज़ोर आहे ॿई न्याणियूं पेरनि खां ज़ोर में थियूं ॾियनि पंहिंजो पाण खे चवनि थियूं काफ़ी मुदत गुज़री वई अञा असांजी अम्मा न आई आहे रोइण वारो इहो जो ऐलान करण ते पहुतो न मदीने जा सरदार मोटी आया ईअं ॿई हथ बाबे खां छॾाए ज़मीन ते अची चवनि थियूं बाबा इजाज़त ॾे असांजी माउ मोटी आई आहे ये ताके कहीं दसियो जो तहाजी मां आई बाबा बार मनादी वारो ऐलान थो करे न मदीने जा सरदार मोटी आया रोइण वारो जॾहिं इहो आवाज़ ॿुधाईंदे न्याणियुनि खे चए थो बिला शक वञो हाणे मां ॾिसां थो कहिड़ो बंदो आहे जेको हाय न करे खुदा गवाह आहे जॾहिं ॿई न्याणियूं ईअं पोइ ते मोटियूं न वॾी भेण नंढी भेण जो हथ हलाए चए थी मुदत जो सिकायल पहिरियों अम्मा जे झोलीअ में मां विया नंढी चए थी पहिरियों मां विया रोइण वारो ये ॿई ॻाल्हियूं कंदियूं ऐं अचनि थियूं न जॾहिं ॾिठूं ॿाहिरां बीबियूं ईअं ज़मीन ते लीका पाए रोअनि पहिरीं भेण बीबीअ खां वठी आख़िरी बीबी ताईं ॾिसंदियूं आहियूं ईअं वॾी भेण नंढी भेण जो हथ हलाए चए थी हल मोटी हलूं कंहिं ग़लति ॾिसो असांजी अम्मा न आई आहे रोइण वारो ये औलाद जो पीउ मां सां खूनी बशश थी हिकु क़दम खणंदा वरी पोइ ते ॾिसंदा हिकु क़दम खणंदा वरी पोइ ते ॾिसंदा जेॾी महिल 7 क़दम अॻिते आयूं न जनाबे ज़ैनब सर मथे करे चए थी अम्मा विज़ा ॾिस मूंखे सॼण धीअनि बि न सुञातो अम्मा इन्हनि खे तूं ॾिस न तव्हांजी माउ मोटी आई आहे रोइण वारो जेॾी महिल चई तव्हांजी माउ मोटी आई आहे जनाबे फिजा ये चादर लाए थी ओ मुझी साइड ज़ैनब जी औलाद ये नानी नानी करे गल लाए चवनि थियूं तूं आई असांजी अम्मा ज़ैनब काथे आहे इशारो करे थी हो जेका ज़मीन ते लिका कढी थी रोए तव्हांजी माउ ज़ैनब आहे मोमिनो ॿई न्याणियूं ईअं आयूं जीअं लाईअ ते पाणी ईंदो आहे जनाबे ज़ैनब जे झोलीअ में वेठियूं साइड